अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा हो पसंदि लाइक ऐं शेयर कंदा आहियो। हिकिड़ो चाचो आहे मोहम्मद रमज़ान कबूल जेको 32 जबल सेवण खां असांजा वीडियो पसंदि कंदो आहे। हिकु धोबी हुयो, उनखे 2 गॾ हुया। हे उन्हनि ते कपिड़ा खणी ईंदो हुयो, धोई वरी उन्हनि खे पछाईंदो हुयो जन जा कपिड़ा हूंदा हुया। उहे गॾ जेके हुया तमामु शरारती हुया। थोरी थोरी ॻाल्हि ते बि मालिक खे जेको तो लत हणंदा हुया। के गॾ अहिड़ा हूंदा आहिनि जेके इटियूं में हणंदा आहिनि हुकुमना हुकुम। पोइ हिकिड़े ॾींहुं जेको गॾ ॿिन्हिनि खे ॿधाई, उनजे लाइ गाहु तयारु करे हाणे उन्हनि खे ॼे पियो विझी। हिकिड़े गॾ खे ॼे पियो त ॿिए गॾ लत हिन खे हई, पर मालिक खे जेको वॾी दोंस थी पई जो हुनजी टंग में वॾो धकु लॻी वियो। वरी जॾहिं ॿिए गॾ खे जो ॼे पियो, वरी ॿिए गॾ हुनखे लत हई त मालिक ओॾी महिल किरी पियो हेठि। हिनखे वॾी दोंस थी ओॾी महिल त भला हे छा, मां हिननि खे गाहु थो ॾियां त मूंखे लतूं था हणनि। यकी हिननि खे मां पालियो आहे, हिनखे टेम ते गाहु ॾियां पाणी ॾियां पोइ बि लतूं था हणनि। मालिक खे बि कावड़ अचे वई, वञी खईं लठ ऐं अचे वरितई। हिकिड़े खे चई त तूं फज़ूल आहीं, ॿिए खे चई तूं नाकार आहीं। लठियूं हणी हणी ॿिन्हिनि खे छोड़े हिननि मथां कढी छॾियईं। चई वञो हलिया, मुंहिंजे कम जा ई तव्हां न आहियो। गॾ त ॿई हलिया विया। हाणे गॾ जो उतां वठी भॻा, भॼंदा भॼंदा आया हिकिड़े ॻोठ में। चई त असां, मुंहिंजो नालो छा आहे, तुंहिंजो नालो छा आहे? गॾ पाण पिया ॻाल्हाइनि। हिकिड़े चयो त जॾहिं तोखे जो मारे पियो मां ॿुधो त चए पियो तूं फज़ूल आहीं, यानी की तुंहिंजो फज़ूल नालो आहे। ऐं मूंखे जो मारे पियो त चए पियो त नाकार आहीं तूं, यानी मुंहिंजो नालो नाकार आहे ऐं तुंहिंजो फज़ूल आहे। चई ठीकु आहे। चई हाणे इंसान हुजूं हा, असांखे न मारिया पर हाणे गॾु आहियूं तॾहिं असांखे मारे थो। हे हलंदा विया, हिकिड़े ॻोठ में आया। उते नंढा ॿार वेठा रांदि पिया खेॾनि। नंढनि ॿारनि जो हिनखे उहे वेझो जो हिनजे अचणु लॻा त हिननि उतां ई खणी वरी लतूं हयूं उन्हनि खे। नंढनि ॿारनि छा कयो, उतो खयो भितर के पथर खणी अचे था वठनि गॾनि खे। गॾनि खे चयो त गॾनि जूं पुठियूं सुॼाए छॾियूं। गॾ अगरि भॼी पई जिन छॾाई, ॻोठ मां ॿाहिरि निकिरी आया। हाणे हिते ॿई इंच वेही रहिया। चई त अगरि असां इंसान हुजूं हा त असांखे न मारनि, हाणे गॾ ऐं जानवर ऐं तॾहिं असांखे माण्हू मारनि था। चई मुंहिंजा मालिक साईं असांखे इंसान करी हा त भलो हुयो, गॾ कयो त तॾहिं असांखे नंढा ॿार बि मारनि था। इंसान हुजूं हा त असांखे न मारनि हा। इन ई सोचे ॿई गॾ वेठा हुया। हिकु हमरा अचे उते निकितो, हिकिड़ो दरवेश क़िस्म जो। उन चयो त छाकाणि तव्हां ॿई ॻोठ खां ॿाहिरि निकिरी अचे वेही रहिया हितां अखियुनि में पाणी आहे छाजे खां। अचे उनजे पेरनि ते मुंडी रखे ॿिन्हिनि गॾनि चयो त दरवेश बाबा ॻाल्हि ॿुध, असां इंसान हुजूं हा त भलो हुयो, असां गॾु आहियूं तॾहिं असांखे मालिक बि कुटे पियो, उतां भॼी आयासीं, असां हिन ॻोठ में न आयासीं। पर ॻोठ जे ॿारनि बि असांखे भितर पथर हणी असांजी पुठी सुॼाए छॾियऊं। हे दरवेश बाबा अगरि तो में आहे का करामत त असांखे इंसान कर, असां इंसान भलाऊं। उन दरवेश चयो जेको मालिक जेको जोड़ियो आहे त बिल्कुलु सही उन कयो आहे। जानवर जेके ठाहे सही आहिनि, जेके इंसान कयो इंसान सही आहिनि। जो कुझु बि हुन सिस्टम ठातो आहे बिल्कुलु सही आहे। इन में तव्हां हथु न विझो त सही आहे। चई न दरवेश बाबा तो में अगरि कुझु आहे असांजे लाइ दुआ कर, असां इंसान थियूं। आख़िर हुनखे ॾाढो तंग कयूं दरवेश खे। दरवेश मां त इंसान त कंदुमि पोइ त पछताईंदव कोन न। चई न पोइ त कोन पछताईंदासीं। चई ठीकु आहे। चई तव्हां अखियूं ॿूटियो ॿई। ॿिन्हिनि अखियूं ॿूटियूं। दरवेश छा कयो, मिटी खणी उतां पढ़ी हिन ॿिनि जे मथां उछलियईं। ॿई इंसान थी विया। इंसान थी विया। हिन जो हाणे शुक्रिया अदा कयूं हिनजो दरवेश बाबा जो। जॾहिं कंध जो फिरायूं त उहो दरवेश हुयो ई कोन। हे ॿई हाणे उथी बीह रहिया। चई हाणे त चई तव्हां इंसान आहियूं, हाणे असांखे केरु असांजो नालो वठंदो? ॿई अकड़जी पिया हलनि। चई असांजा नाला हाणे कहिड़ा हुजनि? हिकिड़े चयो त मुंहिंजो नालो फज़ूल आहे, तुंहिंजो नकार आहे, बसि उहे ई नाला हूंदा असांजा, ॿिया नाला असां कहिड़ा रखंदासीं? चई ठीकु आहे हल। हिकिड़े शहर में दाख़िल थिया। ॾिठो त हिकु हमरा अचे थो पियो, उनजे मथां वॾी पेती आहे हिकिड़ी सामान जी, भॼंदो थो अचे। वरी जो नज़र फेरंदो उनजे पोयों जो सॼो शहर पोयों आहे उन्हनि जे। चोर चोर कंदा पिया अचनि। आयो हो हिकिड़ी दीवार हुई, उन दीवार मां टपण जी करे पियो उहो चोर, पर चढ़ी कोन पियो सघे छो जो हुन वटि पेती साण हुई न, उन में वज़न हुयो, उहा खणी टपी न पियो सघे। हिननि चयो त हाणे ईअं छो न कयूं, हिन इंसान जी असां मदद कयूं। असां इंसान आहियूं, इंसान जी मदद करे। हाणे हे सॼो शहर अचे हिन जी मदद करणो बहितर आहे, असां ॿई हिन जी मदद करे वठूं।
हिन छा कयो ॿिन्हिनि वठी चोर खे टपाए दीवार टपाए छॾियऊं चोर पेती खणी भॼी वियो जीअं जो सॼो शहर जो पतो हिननि वटि त उन्हनि चयो त हे चोरनि जा साथी आहिनि हे बि चोर ई आहिनि अचे हिन ॿिन्हिनि खे जो वरितऊं ॿिन्हिनि जो दफ़ा सुॼाए छॾियऊं आख़िर ॾिठो त हाणे मरी वेंदा उहो हथु कढी शहर वारा हलिया विया ऐं हे उतो उथी निकिता जीअं इंसान थियासीं पोइ बि जीअं माण्हू असांखे मारनि था पिया इंसान जीअं हल शहर खां ॿाहिरि हलूं ॿई शहर खां ॿाहिरि निकिरी आया हिकिड़ो वणु ॾिठऊं घाटो हुजे अचे हुते वेही रहिया छो जो पादर पाणी हिन घणो थी वियो उज़बा बि हिन जा सूर पिया कनि उते वेही रहिया हिननि खे निंड वठी वई ॿिन्हिनि खे निंड वठी वई त कुझु देरि खां पोइ टे धाड़ेल अचे निकिता उतरे अचे बंदूक रखे हिन निड़ ते ॿिन्हिनि गोसारनि जो उथो मथे ॾिठो त टे माण्हू बीठा आहिनि मथां चई छा आहे चई जेको माल अथव कढो ॿाहिरि चई माल छा आहे ॿिए चए त जेको बि खीसे में अथव पैसा ॾोकड़ उहे कढो चई असां वटि कुझु कोन्हे को ॿिन्हिनि हंधि ॿाहूं ॿधी चई असां वटि का शइ कान्हे का जेको हुनजो सरदार हुयो वॾी मुछियूं हुन जूं ॻाढ़ियूं अखियूं हुनजो तव्हां वटि कुझु कोन्हे चई असां वटि कुझु कोन्हे असां ग़रीब आहियूं का शइ कान्हे असां वटि हिकु त असांजे ॻोठ हिन शहर वारनि कुटियो आहे हेॾे असांजी पुठी सॼी सुॼाए छॾी अथनि इन मूं भॼी अची हिते वेही रहियाऊं वरी तव्हां हिते चओ त माल कढो असां वटि का शइ कान्हे हुन सरदार खे रहम अची वियो हिननि जे मथां चई अचो हिननि खे वठी वियो पंहिंजे आस्थाने ते हुन ॿेले मंदरु हिननि खे वञी हुते मानी थानी हुन खाराई पाणी थानी पीआरे ॾिनी चई ॻाल्हि ॿुधो त असां सां गॾु कमु कंदव चई कहिड़ो कमु चई इहो फुरियूं धाड़ा चोरियूं इहो ई कमु आहे असांजो तव्हांखे सभु कुझु मिलंदो खाइणु पीअणु हर शइ रहणु हिते असां सां गॾु हिन ॿिन्हिनि चयो बसि सही आहे चई ठीकु आहे चई तव्हांजा नाला छा आहिनि हिकिड़े जो मुंहिंजो नालो आहे नाकारा ॿिए जो मुंहिंजो नालो आहे फज़ूल चई ठीकु आहे हाणे राति जी तव्हां वञिजो हिकिड़ो कुंभार आहे उनजे घर में क़ीमती क़ीमती थांव आहिनि जेके तमामु महांगा उहो खपाईंदो आहे वॾनि माण्हुनि खे ॾींदो आहे उहे थांवनि जा वञी पाचका भरे ॾिजो हिन जो ठीकु आहे 2 ॼणा हे थिया ऐं 2 ॼणा हुनजा सरदार कोन आयो हे 4 ॼणा आया हुते अचे राति जो 12-1 जो टाइम हुजे हुनजे घर में घिड़ी पिया उतो हिननि इहे सॼा पाचका हिननि भरिया त नाकारा चए फज़ूल जी ॻाल्हि त ॿुध थांव जो असां खणूं था थिए मज़बूत आहिनि या ईअं ई आहिनि चई पोइ ख़बर कीअं पवे नाकारा चयो चई हीअं था कयूं असां अॻ में गॾु हुयासीं लतूं हणंदा हुआसीं हाणे छा कयूं हिकिड़े थांव खे तूं हण लत हिकिड़े खे मां लत हणां ॾिसूं भॼनि था या पका आहिनि इहे भॼनि था पोइ कहिड़े कम जा आहिनि सरदार जा इहे पका आहिनि त पोइ सही आहे हुन थांव रखे ठका जो लत हुन बि कढाई हुन बि जो लत कढाई त थांवनि वटि इहो टड़को कयो थांव भॼी पिया उतां कुंभार उथियो ऐं हुनजा पुट उथिया चोर चोर थी वई हे फिटी करे थांव उतां वठी था भॼनि भॼंदा सिधो आया वरी ॿेले में सरदार वटि सरदार जो ॾियो हाल वाल जेके सरदार जा जेके 2 हुया चोर उन्हनि चयो त हिन हे 2 जेके आहिनि के कम जा ई न आहिनि सॼी चोरी कई थी हाणे खाइण वारा हुआसीं त 2 थांव रखे उनखे हिन ॿिन्हिनि खे लतूं हयूं हुन हिन खे चई तव्हां गॾु आहियो छा भला जो त 2 थांवनि खे तव्हां लतूं हयूं चई न असां ॾिसूं पिया त पका आहिनि या कचा आहिनि चई थांव त कचा आहिनि पर इहे क़ीमती हुया न तव्हां सफ़ा गॾु आहियो हलो ठीकु आहे हे 2 वेही पाण में सोचण जी ॻाल्हि त ॿुधाए कहिड़ी चई सरदार कीअं ख़बर पई असां गॾु आहियूं चई ख़बर न आहे वरी हिते वेही रहिया हिते सोच में वरी हिननि खे चयो सरदार जो ॻाल्हि ॿुधो हाणे बुख बि ॾाढी लॻी आहे हाणे वञो कंहिं घर मां ॾिसो वञी को चांवर का मानी वञी खणी अचो वञो 2 ॼणा इहे 3 हुननि सां गॾाइनि हमरा अची तव्हां 3 वञो हे 3 निकिरी पिया हलंदा ॾिठो हिकिड़ी झूपड़ी आहे हुते बाहि ॿरे थी पई देगुड़ो वॾो चढ़ियल हुननि जे मथां हिकिड़ी कुराड़ी जेको हुन जेको चांवर तयारु करे हाणे हल्की बाहि ॾेई छॾनि जीअं दॿ ते हूंदा आहिनि चांवर त उहो जो इंतज़ारु करे करे पंहिंजे पुट जो मुड़ुस जो हुनखे निंड वठी वई खट ते ई हुनजो हिकिड़ो हथु जेको हेठि लड़के पियो हथु अहिड़े नमूने लड़के पियो चंद काशी उहो घुरे थी हे अंदरि खिड़ी आहे ॾिठो त माई निंड आहे हुन चोर जे ॿिन्हिनि खे चई ॻाल्हि ॿुधो नाकारा फज़ूल चुपचाप करे इन देगड़ी खाने तूं लाहियो ऐं खणी अचो मां हिते बीठो आहियां ॿाहिरों ई बसि माई निंड रहे चई ठीकु आहे हिन अंदरि अचे अञा देगड़े खे लाथऊं त हिकु नाकारा चयो ॻाल्हि ॿुध फज़ूल जी छा आहे जी उहो कुराड़ी ॾिसी थो घुरे थी हुन महिनत कई आहे देगड़ो चाढ़ियईं हाणे घुरे थी पई त मूंखे कुझु ॾियो मां खावां हाणे जेकर हिन खे न ॾींदा त इहा नाइंसाफ़ी थींदी चई ठीकु आहे पोइ खोल ढक
ढकु खोले भरे चमचो हुन माई हथ ते रखियऊं चांवर हुया गरम खणी हथ ते जो रखियो त माई जो अखियूं जो पटी रड़ करे उथी हुन हथ सड़ी पियो अचे जो रड़ियूं के चोर चोर वठी था उतां भॼनी चांवर जो देगड़ो उते रहियो आया भॼी सिधो वरी ॿेले में सरदार जो कुझु आंदो न जेको चोर गॾु वियो न सरदार उन चयो त हे के कम जा ई न आहिनि उतां देगड़ो खाइण वारा हुया वरी छा कयो उतां चांवर खणी माई हथ ते खणी रखियऊं उहा निंड पई हुई चई तव्हां त गॾु हंजाई गॾु आयो चई वठो हिननि खे अचे जो वरितो हिननि खे सने बोम हुननि कढी छॾियऊं ॿिन्हिनि खे चई खणी उछले चवणो हीअ ॿेले खां ॿाहिरि खणी हिननि खे ॿेले खां ॿाहिरि हिन खे उछले छॾियऊं पोइ जेको अथव हिन ॿिन्हिनि वेही सोचियो चई इंसान थियासीं त बि साॻा पादर असांजे मथां जे अगरि जानवर हुयासीं त पोइ बि उहो भलो हुयो पोइ बि मालिक हिकिड़ो खणी उहो कंहिं महिल कुटे पोइ असांजी हरकत जे करे हाणे त सभु इंसान कुटनि था हाणे छा कयूं या न अगरि उहो असांखे दरवेश मिली वञे त वरी चऊं तव्हांखे साॻियो ई वरी करे गॾु उहो भलो आहे असां इंसान सही न आहियूं जेको मालिक पंहिंजो जोड़ जोड़ियो आहे उहो बिल्कुलु सही आहे हाणे ॿई इहे रोअंदा पिया अचनि अचानक ॾिठो त उहो दरवेश अचे थो पियो साम्हूं ॿई वञी दरवेश जे पेरनि ते किरी पिया चई दरवेश ॻाल्हि ॿुध चई छा आहे चई असांखे मोटाए गॾु कर चई छाकाणि तव्हां त चयो असां इंसान सही आहियूं चई असां इंसान थियासीं पर पोइ बि जिथे किथे असांखे पादर पिया था लॻनि जिथे किथे पादर आहिनि को इज़त ई कोन थो करे वरी साॻियो माण्हू तव्हां गॾु ई था चवनि पिया असांखे बसि गॾु कर मोटाए जेको मालिक जोड़ जोड़ियो आहे बिल्कुलु सही आहे दरवेश तव्हांजी ॻाल्हि असांखे बसि इंसान कर हुनजे पेरनि ते किरी पिया पोइ दरवेश जो ठीकु आहे तव्हां अखियूं ॿूटियो हुन दरवेश वरी मिटी खणी पढ़ी वरी हिननि खे हे ॿिन्हिनि खे वरी साॻा ई गॾु अची विया हिन जो हाणे शुक्रिया अदा कयूं दरवेश जो हीअं जो मुंहुं फेराइनि त दरवेश हुयो ई कोन चवंदो दरवेश वियो हलियो जेको अलॻि दरवेश हुयो हिन जो हाणे काॾे वञूं गॾु त थियासीं चई हाणे त साॻियो वरी मोटी पंहिंजे मालिक ॾे था हलूं पोइ मालिक पंहिंजो भलो आहे मालिक बि हिननि वारो परेशान लॻो वेठो त गॾु अलाए काॾे हलिया विया भागा हुन उहे हूंदा हुया त मां खणी ईंदो हुउसि लटा कपिड़ा धोअण जे लाइ मोटाए खणी ईंदो हुउसि उहो ई परेशानी वेठो हुयो त ॿई गॾु अचानक जो निकिता अचे त मालिक वॾो ख़ुशि थियो ऐं ॿिन्हिनि खे साॻियो ई गाह ॾिनई पर गॾनि पोइ लत कोन आई गॾनि ॿिन्हिनि पाण में सोचियो त बसि हाणे असां का बि हरकत न कंदासीं जीअं मालिक बि ख़ुशि हुजे असां बि ख़ुशि हुजूं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेको बि मालिक जोड़ जोड़ियो आहे बिल्कुलु सही आहे अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो इनशा ताला वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं